ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 11 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के श्री रामचंद्र जे जीवन कथा ॿुधाइनि था, जंहिंमें माता सीता जे वञण खां पोइ केतिरा वरे श्री रामचंद्र राज कनि था ऐं इहो ॿुधाइनि था त श्री रामचंद्र हिन धरतीअ तां कॾहिं ऐं कहिड़ी रीत अंतर ध्यान थी वञनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 12 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री रामचंद्र जे पुट कुश जे वंश जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा कुश जे वंश में अतिथ, पंडरीक ऐं सुदास ॿियनि केतिरनि पीढ़ियुनि खां पोइ मुर नाले राजा वॾो प्रतापी थियो ऐं उहो मिराज ताईं उत्तर तरफ़ कुलाप ग्राम में वेठो तप करे। कलयुग जे अंत में वरी सूरजवंशी राजा धर्मात्मा उन मां पैदा थी पंहिंजो वंश हलाईंदा ऐं उन मुर जे वंश में बर्दबल नाले हिकिड़ो राजा वॾो प्रतापी थियो, जंहिंखे भीमसेन तुंहिंजे ॾाॾे महाभारत जे समय में मारियो हो। एतिरा माण्हू राजा अचवाक जे कुल में वॾा प्रतापी राजा थी चुका आहिनि। हाणे जेके माण्हू उन जे वंश में थींदा तिन जा नाला ॿुध। बर्दबल जे वंश में सहदेव ऐं समंत ऐं ॿिया केतिरा ई राजा प्रतापी थी घणियुनि ई पीढ़ियुनि ताईं उन्हनि जो राज संसार में क़ाइमु रहंदो। हे राजा, कलयुग में एसि ताईं सूरजवंशियुनि जो राज थी उन्हनि जो कुल उत्तम रहंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 12 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 13 राजा नम खे विशिष्ट जीअ जो श्राप ॾियणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा नम अचवाक जे पुटु हिकिड़े वक़्तु विशिष्ट रकेश्वर पंहिंजे गुरुअ खे यज्ञ कराइण वास्ते चयो। तॾहिं विशिष्ट जी चयसि त राजा, इंद्र वटां मूंखे ज्ञान यज्ञ कराइण जो दामू आयो आहे। उते वञी यज्ञ कराए पोइ तोखे यज्ञ कराईंदसि। जॾहिं ईअं चई विशिष्ट जी इंद्रपुरीअ में यज्ञ कराइण वास्ते हलियो वियो, तॾहिं राजा वीचार कयो त हयातीअ ते हिकिड़ी साअत बि एतबार न आहे। जे विशिष्ट जीअ जे मोटी अचण ताईं ही शरीर छुटी वञे त इहा इच्छा रहिजी वेंदी। इहो वीचार करे राजा गौतम रकेश्वर खे पुरोहित ठहिराए यज्ञ शुरू कयो। उन वक़्तु विशिष्ट जी इंद्र खे यज्ञ कराए मोटियो। जॾहिं विशिष्ट गुरु ॿिए पुरोहित खे यज्ञ कराईंदो ॾिठो, तॾहिं ॾाढे क्रोध में भरिजी राजा नम खे श्राप ॾिनो त ए राजा, तूं मुंहिंजे अचण खां सवाइ यज्ञ करणु लॻो आहीं, तंहिं करे तुंहिंजा प्राण निकिरी वञनि। इहो ॿुधी राजा चयो त ए विशिष्ट जी, तूं यजमान खे यज्ञ कराइण छॾे लोभ सबबु इंद्र वटि हलियो वएं, तंहिं करे तुंहिंजो बदन बि क़ाइमु न रहंदो। तॾहिं विशिष्ट मुनि ऐं राजा नम ॿिन्ही पंहिंजनि श्रापनि करे पंहिंजो पंहिंजो शरीर त्याग कयो। कुझु ॾींहंनि गुज़रण बाद मित्रा वरन देवता जो बिज उर्वशी अप्सरा जो रूप ॾिसी किरी पियो। सो उहो बिज गरे में रखण सां अगस्त्य मुनि पैदा थियो।
राजा नम जे जीअण वास्ते गौतम ऐं ॿियनि रखेश्वरनि वरी यज्ञ कयो। जॾहिं देवताउनि ख़ुशि थी पुछियो त तव्हां छा था घुरो, तॾहिं रखेश्वरनि वेनती कई त तव्हां अहिड़ी दया करियो जो असांजो यजमान जीअरो थी उथे। तॾहिं देवताउनि अहिड़ो आशीर्वाद ॾेई नम राजा जे शरीर में प्राण विधा। तॾहिं राजा देवताउनि ऐं रखेश्वरनि खे हथ जोड़े चयो त हे देवताऊं, हींअर मूंखे ही शरीर जेको हिकिड़े ॾींहुं ज़रूरु मिटिजी वेंदो सो न घुरिजे। तव्हां अहिड़ी कृपा करियो जो मां हमेशह क़ाइमु रहां। इहो ॿुधी देवताउनि ऐं ब्राह्मणनि राजा खे आशीर्वाद ॾिनो त तूं बिना शरीर जे सभिनी जीवन जे पलकनि में वासो कंदे। इहो वरदान ॾेई देवताऊं अंतर्ध्यान थी विया। तंहिं खां पोइ राजा नम जो जीव सभिनी जी पलकनि में रहे थो। वरी उन्हनि रखेश्वरनि राजा जो बदन ॾोहीअ वांगुरु विलोरे उन मां हिकिड़ो छोकिरो तमामु सुंदर ऐं तेजवान जनक नाले पैदा कयो। उन जे वंश में देवरात ऐं ॿिया राजा थी। केतिरनि ई पीढ़ियुनि खां पोइ शेरदूज नाले राजा वॾो प्रतापी ऐं महाबलवान थियो, जंहिंखे यज्ञशाला मुंडण वक़्तु हर खेरण सां श्री सीता नाले कन्या प्राप्त थी, जंहिं जी शादी श्री रामचंद्र सां थी हुई। शेरदूज जे वंश में ॿिया बि केतिरा ई प्रतापी राजा थिया। उन्हनि राजाउनि जा नाला जेतोणीकि जुदा जुदा हुआ, पर सभई जनक नाले सां कोठबा हुआ। उन वंश में सभई राजा जोगेश्वर ऐं ज्ञानी पैदा थी धर्म अनुसार राज करे अंत समय मुक्तिअ खे प्राप्त थिया। इहा सभु सूरजवंशी राजाउनि जी कथा मूं तोखे ॿुधाई। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 13 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।